वालेकुम सलाम बाबा के ये बताई खुश आफियत को खाए शाबाश तव्हांखे। हाँ तव्हां कहिड़ा हाल वाल कीअं महसूस करी? तमाम बेहतरीन है। हाँ हमेशा ये फेस्टिवल लगन आ रहा है। हाँ हमेशा ये फेस्टिवल लगन आ रहा है। तमाम सुठो तमाम सुठो। हाली मुझे वीडियो साईं कीअं फील थे बाबा ही मक्खी फेस्टिवल जो सांगण में लगे सांगण में लगो है। सांगण जो ही मरकज़ जो है मक्खी जाते ही जो है चोटियारो रिजर्वायर से असां ही सिज के अलविदा कई पिया ऐं नई उम्मीद सां नओं सिज नओं साल नई सदी नओं नींह सभु शयूं उभरंदियूं ऐं कामयाब ऐं कामयाब थींदियूं। असां सांगण जे माण्हुनि खे असां सिंध जे माण्हुनि खे असांजे मक्खी जे माण्हुनि खे यादि था कयूं। मक्खी जे उन हुरनि खे यादि कयूं था जिन अंग्रेज़ सरकार जी ख़िलाफ़ लड़ी ऐं हिन सदी खे आज़ादु कया। नए साल जो घणो वाधायूं बाबा साईं बाबा साईं।